अस्सलाम वालेकुम ॿाहिरो जीअं त अॻ में असां सिफ़्त ऐं उनजी वस्फ़ पढ़ी आयासीं। अॼु असां पढ़ंदासीं सिफ़्त जा घणा क़िस्म आहिनि, हुननि जा नाला कहिड़ा आहिनि। त अॼु जे असां हिन वीडियो में सिफ़्त जे जेके क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं, उनखे सिखंदासीं, उनखे सम्झंदासीं। त हुन जो सिफ़्त जा टोटल जेके 9 क़िस्म आहिनि, टोटल सिफ़्त जा 9 क़िस्म आहिनि, उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि। त असां नालनि सां ऐं नंबर वाइज़ पढ़ंदासीं। सिफ़्त जो पहिरियों क़िस्म आहे सिफ़्त वस्फ़ी, सिफ़्त वस्फ़ी। ऐं सिफ़्त जो ॿियो क़िस्म आहे सिफ़्त मिक़दारी, यानी सिफ़्त मिक़दारी। ऐं सिफ़्त जो टियों क़िस्म जेको आहे सिफ़्त अददी, सिफ़्त अददी। सिफ़्त जो चोथों क़िस्म आहे उहा सिफ़्त इस्तफ़हाम, सिफ़्त जो चोथों क़िस्म सिफ़्त इस्तफ़हामी। ऐं सिफ़्त जो पंजों क़िस्म आहे सिफ़्त ख़ासि, सिफ़्त ख़ासि। ऐं सिफ़्त जो छहों क़िस्म आहे सिफ़्त इशारो, सिफ़्त इशारो। ऐं सतों क़िस्म जेको आहे सिफ़्त इज़ाफ़त, सिफ़्त इज़ाफ़त। इहो सिफ़्त जो सतों क़िस्म आहे। अठों क़िस्म जेको आहे सिफ़्त मुरकब, सिफ़्त मुरकब। यानी इन जो आख़िरी क़िस्म जेको आहे उहो आहे सिफ़्त ताक़ीदी, सिफ़्त ताक़ीदी। त जेके असां हे 9 सिफ़्त जा क़िस्म पढ़ियासीं, उनखे सम्झियासीं ऐं उनजा नाला पढ़ियासीं। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हर हिक खे अलॻि अलॻि करे उन नालनि खे उनखे डिटेल सां, उनजी मिसालनि सां, उनजे एग्ज़ाम्पल, उनखे जुमिला ठाहे ऐं उनजी एक्सरसाइज़ ठाहे ऐं उन्हनि खे हर तरह सां डिटेल सां तफ़सील सां पढ़ंदासीं। उनजी वस्फ़ वग़ैरह पढ़ंदासीं, सिखंदासीं। अॼु जी वीडियो में घणो कुझु सिखियासीं ऐं नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।